अहम ख़बर अवां खे ॾियूं। सिंध जी राजधानी कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में जेल चुरंगी, बहादुराबाद, शहीद मिलत रोड, गुलशन इकबाल में बूंदाबांदी शुरू थी वई आहे। टिकराठो, मिठियाणी, तंगवानी, गौसपुर ऐं ॿियनि शहरनि में पिणु वसकारो थियो आहे। रुस्तम, वाही पांधी ऐं तफरीह माग गोरख हिल स्टेशन ते बि ककर वसी पिया आहिनि। अवां खे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। मौसम जे हवाले सां सिंध जी राजधानी कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में जेल चुरंगी, बहादुराबाद, शहीद मिलत रोड, गुलशन इकबाल में बूंदाबांदी शुरू थी वई आहे। टिकराठो, मिठियाणी, तंगवानी, गौसपुर ऐं ॿियनि शहरनि में पिणु वसकारो थियो आहे। रुस्तम, वाही पांधी ऐं तफरीह माग गोरख हिल स्टेशन ते बि ककर वसी पिया आहिनि। अहम ख़बर खे ॾियो पिया। मौसम जे हवाले सां सिंध जी राजधानी कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। कराची जे मुख़्तलिफ़ शहरनि में इलाक़नि में बिजली जो वसकारो थियो आहे। जेल चुरंगी, बहादुराबाद, शहीद मिलत रोड, गुलशन इकबाल में बूंदाबांदी शुरू थी वई आहे। जॾहिं त टिकराठो, मिठियाणी, तंगवानी, गौसपुर ऐं ॿियनि शहरनि में पिणु वसकारो थियो आहे। रुस्तम, वाही पांधी ऐं तफरीह माग गोरख स्टेशन ते ककर वसी पिया आहिनि। अवां खे ख़बर ॾियूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात पई रही आहे। टिकराठो, मिठियाणी, तंगवानी, गौसपुर ऐं ॿियनि शहरनि में वसकारो थी रहियो आहे। रुस्तम, वाही पांधी ऐं तफरीह माग गोरख स्टेशन ते पिणु ककर वसी पिया आहिनि। जी नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया त सिंध जी राजधानी कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बूंदाबांदी थी आहे। अवां खे ॿुधायूं पिया त कराची जे इलाइक़े जेल चुरंगी, बहादुराबाद, शहीद मिलत रोड, गुलशन इकबाल में बूंदाबांदी शुरू थी वई आहे। इन हवाले सां कराची जी सूरत हाल मालूम करण लाइ असां सां धरती टीवी न्यूज़ ते रिपोर्टर मौजूद आहे इमदाद सूमरा। जी इमदाद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अवां खे ॿुधाईंदा हलूं त सिंध जे राजधानी शहर कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जेल चौरंगी, गुलशन इकबाल, साइट एरिया, नाज़माबाद, लियारी, शेरशाह, बल्दिया टाउन ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु जेको आहे सुबुह सां हल्की बूंदाबांदी पई आहे। हल्की बूंदाबांदी पवण खां पोइ मौसम जेका आहे उहा ख़ुशगवार थी वई आहे। हल्की बूंदाबांदी पवण खां पोइ थधि में जेको आहे उहो इज़ाफ़ो थी वियो आहे। जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की बूंदाबांदी जो वसकारो जेको आहे उहो पिणु जारी आहे। हिन वक़्तु केतिरा ई माण्हू जेकी हिन हल्की बूंदाबांदी पवण खां पोइ हिन बरसाति जो मज़ो वठण लाइ रोडनि रस्तनि ते निकिरी आहिनि। जी ठीकु आहे इमदाद, वॾी महिरबानी। जी नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया सिंध जे राजधानी कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में जेल चुरंगी, बहादुराबाद, शहीद मिलत रोड, गुलशन इकबाल में बूंदाबांदी शुरू थी वई आहे। जॾहिं त टिकराठो, मिठियाणी, तंगवानी, गौसपुर ऐं ॿियनि शहरनि में पिणु वसकारो थियो आहे। रुस्तम, वाही पांधी ऐं तफरीह माग गोरख हिल स्टेशन ते पिणु ककर वसी पिया आहिनि। अवां खे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वसकारो थियो आहे। टिकराठो, मिठियाणी, तंगवानी, गौसपुर ऐं ॿियनि शहरनि में मींहुं पई रहियो आहे। रुस्तम, वाही पांधी ऐं तफरीह माग गोरख स्टेशन ते पिणु ककर वसी पिया आहिनि। अवां खे आगाह करे रहिया आहियूं। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में जेल चुरंगी, बहादुराबाद, शहीद मिलत रोड, गुलशन इकबाल में बूंदाबांदी शुरू थी वई आहे। जॾहिं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में टिकराठो, मिठियाणी, तंगवानी, गौसपुर ऐं ॿियनि शहरनि में वसकारो थियो आहे। वाही पांधी ऐं तफरीह माग गोरख स्टेशन ते पिणु ककर वसी पिया आहिनि।
नाज़रीन, हवाले सां गौसपुर जी सूरत हाल मालूम कंदासीं। धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर असां सां लाइन ते मौजूद आहे अब्दुल समीम बिजाराणी। जी अब्दुल समीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाई वञा त सियारे जी मौसम में गौसपुर जे भर पासे वारे इलाइक़नि तो तंगवानी जे भर पासे जे इलाइक़नि में सियारे जी नॉर्मल हवा सां गॾु बरसात हल्की हल्की शुरू थी वई आहे। जॾहिं त बरसात खे 2 कलाक गुज़री चुका आहिनि, जेका बरसात हिन वक़्तु बि जारी आहे। बरसात पवण सबबि इलाइक़े में थधि जी में इज़ाफ़ो थी चुको आहे, जॾहिं त माण्हू घरनि ताईं महदूद थी चुका आहिनि ऐं बिजली जो निज़ाम दरम बरम थी चुको आहे ऐं जॾहिं त रोज़मर्रा जो कारोबार ठप थी चुको आहे। जी ठीकु आहे अब्दुल समीम, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। सिंध जी राजधानी कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेल चौरंगी, बहादराबाद, शहीद मिलत रोड, गुलशन इकबाल में बूंदाबांदी शुरू थी वई आहे, जॾहिं त टिकराटो, मिठियाणी, तंगवानी, गौसपुर ऐं ॿियनि शहरनि में वसकारो थी रहियो आहे। रुस्तम, वाहीपांदी ऐं तफ़रीह माग गोरख स्टेशन ते पिणु ककर वसी पिया आहिनि। अवां खे आगाह करे रहिया आहियूं, टिकराटो, मिठियाणी, तंगवानी, गौसपुर ऐं ॿियनि शहरनि में वसकारो थी रहियो आहे। रुस्तम, वाहीपांदी ऐं तफ़रीह माग गोरख स्टेशन ते पिणु ककर वसी पिया आहिनि। मुल्क जे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात पइजी रही आहे। अवां खे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात थी रही आहे। टिकराटो, मिठियाणी, तंगवानी, गौसपुर ऐं ॿियनि शहरनि में वसकारो थी रहियो आहे। रुस्तम, वाहीपांदी ऐं तफ़रीह माग गोरख स्टेशन ते पिणु ककर वसी पिया आहिनि। हवाले सां मिठियाणी जी सूरत हाल मालूम कला धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर असां लाइन ते मौजूद आहे मुज़फ़र। जी मुज़फ़र, कहिड़ा तफ़सील आहिनि हवाले सां? जी मिठियाणी ऐं भरपासे में जेके इलाइक़ा आहिनि उनमें सुबुह 8 बजे खां जेका बूंदाबांदी जो सिलसिलो जारी आहे, जंहिं सबबि थधि में वाध अची वई आहे। जेके असांजा रहवासी आहिनि उहे हींअर घरनि ताईं महदूद थी विया आहिनि ऐं जेका बूंदाबांदी आहे उहो अञा ताईं जारी आहे। जी ठीकु आहे मुज़फ़र, वॾी महिरबानी। वसकारो थी रहियो आहे। टिकराटो, मिठियाणी, तंगवानी, गौसपुर ऐं ॿियनि शहरनि में वसकारो थियो आहे। रुस्तम, वाहीपांदी ऐं तफ़रीह माग गोरख स्टेशन ते पिणु ककर वसी पिया आहिनि।